फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी के सॾ ते भारतीय जेल में कैद मोहाणे अब्दुल करीम भट्टीअ जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ नेटी जेटी पुल वटि लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरे में फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी के चेयरमैन अब्दुल बर, डायरेक्टर FCS आसिफ भट्टी, अब्दुरऊफ़ इब्राहिम, शौकत हुसैन कच्छी, उमर हाशमी ऐं ॿियनि सां गॾु मर्द ऐं औरत मोहाणनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे FCS जे डायरेक्टर आसिफ भट्टी, शौकत हुसैन कच्छी ऐं ॿियनि चयो त जज्बा खैर सगाली के तहत हमारे पाकिस्तानियों ने हमने यहाँ से इनके 500 माहीगीर रिलीज़ किए। बदले में हमें इन्होंने 4 लाशें दी तोहफे में, जिसकी आप देखें कि जब भी इनको हम इनकी तरफ से हमारी तरफ से कोई नेकी होती है तो ये हमारी तरफ से कोई भी जज्बा खैर सगाली के तहत हम कोई भी इकदाम उठाते हैं तो उसके बाद बदले में ये हिंदुस्तान इस तरह की शर्मनाक किस्म की उसका वो जवाब देता है। इंडिया इतनी बदमाशी है कि पंहिंजा नेता नेता बेक़सूर माहीगीरनि खे लाशें सूज़ मलाई जीअं असांखे अगरि सिलसिलो रहियो त मज़ीद असांखे ख़दशो आहे कि लाशूं अची वेंदियूं असांजी। साईं वॾो ज़ुल्म आहे कि असां ख़ैर सगाली में गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान 500 माहीगीर रिलीज़ कई थी ऐं हुननि जो एटीट्यूड इहो आहे कि हिन बचे खां पहिरीं हिकिड़े माहीगीर खे बि शहीद कयो हुयो, उनखे बि टॉर्चर कयो हुयो, उनजी बॉडी मथे तशद्दुद जा निशान हुआ, टेररिस्ट न हो, ही कोई जासूस न हो। अमां इन्वेस्टिगेशन कंप्लीट करे रिलीज़ कयो। हाँ ही पिछले महीने में 500 कैदी बाक़ायदा तोहफ़ा ताइफ़ अजरक टोपी पाए उन्हनि खे रवानो कयासीं ऐं ही बदिले में असांखे छा ॾिनो, तशद्दुद लाश। एहतजाजी मुज़ाहिरे में भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के पुतले के बाहि ॾेई भारत खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। भारतीय जेल में शहीद थी वियल मोहाणे अब्दुल करीम जो लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त मोहाणनि जो चवणु आहे त पाकिस्तान मां भारतीय मोहाणनि खे रुख़सत करण वक़्तु अजरकूं ऐं टोपियूं पारायूं वञनि थियूं, पर उन जे बदिले में पाकिस्तानी मोहाणनि जा लाश ॾिना वञनि था। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।